नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवांखे पीर जो ॻोठ का ख़बर ॾिना। पीर जो ॻोठ जे लिंक रोड की हालत इंतहाई ख़राब। गुज़िरियल केतिरनि अरसनि खां हिन रोड की मरम्मत न थी सघी। वधीक तफ़सील असां राब्तो कयो अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नोमान अली। जी नोमान अली, कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन खे आगाह कजो। पीर जे ॻोठ जे मेन रोड ते जेको मेन रोड आहे इहो घटि में घटि 4 खां 5 साल ताईं ॻोठनि ताईं मुश्तमिल आहे। हिन रोड जी ज़बून हालत आहे। हितां जे गुज़रंदड़ गाॾियुनि खे सख़्तु मुश्किलात जो मुंहुं ॾिसणो पए थो। वधीक हितां गुज़रंदड़ माण्हुनि ऐं गाॾियुनि वारनि खां वीचार वठंदासीं हुननि जो छा चवणु आहे। हिते 400-500 ॻोठ आहिनि। आबादी सॼी मुकमिल सालनि खां वठी 10 सालनि खां वठी हीअ रोड ख़राबु आहे। का बि एडमिनिस्ट्रेशन, का बि MP MN को बि तहरीक नथो वठे। हिन जो रोड जो ख़राबु आहे। माण्हुनि खे मुश्किलात पेश अचे थी पई। हुन सां गॾोगॾु जेके बि औरतूं आहिनि अस्पताल नथियूं वञी सघनि। रोड्स खाते या कंहिंखे एप्लीकेशन वग़ैरह ॾिनी आहे? थोरा सारा भेरा रोड्स वारनि खे एप्लीकेशन ॾिनी आहे ऐं TMOs खे, ॿियनि टिनि खे, आला इश्तारनि खे। छा रद्द अमल निकितो हिन जो? कुझु बि कोन्हे, बसि आसरा इहा ई अथव। कराईंदासीं को खटल न। 10-12 साल खां रोड ख़राबु लॻो पियो आहे। रोड जी हालत अहिड़ी ख़राबु आहे। ग़रीब ऐं जेके मरीज़ आहिनि ख़ासि करे उहे ॾाढो तकलीफ़ वारे सफ़र तय करे पहुचंदा आहिनि। काफ़ी दफ़ा असीं पोस्टूं बि रखियूं आहिनि ऐं काफ़ी दफ़ा हिते ट्रैक्टर ट्राली बि कल्टी थिया आहिनि। असां आला इख्तियारनि खे चयो बि आहे, बहरहाल अलाए छो अमल नथो कयो वञे। असांजी इहा ई अपील आहे गवर्नमेंट खे, बराए महिरबानी जल्द खां जल्द ई जेको आहे रोड तामीर कराए वञे त जीअं हे लोकल जेके माण्हू आहिनि उन्हनि जी तकलीफ़ुनि में कमी अची सघे। तकलीफ़ काफ़ी टाइम थी वियो तकलीफ़ ज़रात ट्रैफिक रोड इलाही आहे। ख़राबु आहे। असां चाहींदा जेके रोड जल्दी ठही वञे। अच्छा, घणे टाइम खां थी सूरत हाल ख़राबु आहे? हिन काफ़ी टाइम कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं हिते साम्हूं अचनि थियूं? मुश्किलातूं पेशेंट्स आहिनि ऐं ज़रात आहे। अगरि जीअं त पीर जे ॻोठ जे मेन रोड तां गुज़रंदड़ माण्हू जा गौर वीचार ॿुधो, हुननि जो चवणो त हिन रोड जी काफ़ी टाइम खां वठी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। हिते डिलीवरी केस, हुन खां अलावा बदमनी ऐं ॿिया कई मसइला पेश अचनि पिया। हिन रोड्स खाते CM खां अपील कई आहे त फौरी तौर हिन रोड खे ठाराए ॾिनो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी तारीख़ हलाई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।